अॼु असां मौजूदु आहियूं उन्हनि क़दीम इमारतुनि मां ॻड़ीखेरो जी हिकिड़ी तारीख़ी मस्जिद में, जंहिंखे साईं नूरशाह जी मस्जिद सॾियो वेंदो आहे। ऐं हीअ मस्जिद तक़रीबन 100 साल पुराणी आहे, पर हुकूमती बेध्यानीअ सबबु ऐं अवाम जे लापरवाही सबबु हिन जा जेकी क़दीम आसार आहिनि उहे मैसारजण लॻा आहिनि। ऐं हीअ मस्जिद मुकमिल तौर ते तवजो घुरे थी। ऐं जेको आहे सो हिन मस्जिद खे बचाइण लाइ हुकूमत खे क़दम खणणु घुरिजनि, त जीअं हिन जी तारीख़ी ऐं अहमियत खे उजागर करे सघिजे ऐं उनखे बरक़रार रखी सघिजे। इन सिलसिले में असां हिन मस्जिद जे संभालींदड़ सैयद नूरमन शाह सां मौजूदु आहियूं, जेको हिन मस्जिद जे तारीख़ बाबति ॿुधाए रहियो आहे ऐं हुन हुकूमती जेको आहे धुरियुनि जी बेतवजी खे बि निशानदेही कई आहे। अचो त संदसि थियल ॻाल्हि ॿोल तव्हां ॾे आॾो पेश कयूं था। ये मस्जिद जीअं त तमामु घणी पुराणी आहे। असांजे ॾाॾे साईं नूर शाह ठाराई हुई। असांजो परॾाॾो साईं जुमन शाह बादशाह उन मस्जिद ठाराई पहिरियों इमाम बरगाह जे भरिसां। उहा बि तमामु पुराणी ऐं तारीख़ी मस्जिद हुई, जंहिंखे हाणे उन्हनि पंहिंजो शहीद कराए ऐं ॿीहर ठारायो आहे, पर अञा उहा कामयाबु न थी आहे। इमाम बरगाह जे भरिसां हुई। पोइ वरी असांजे ॾाॾे नूर शाह हीअ मस्जिद ठाराई, जंहिंखे 100 साल तक़रीबन थी चुको आहे। ऐं हिन मस्जिद ते कंहिंजो बि ध्यानु न आहे। सॼो गड़ी खैरो हिते निमाज़ पढ़ंदो हुयो ऐं सभई गॾिजी ईंदा हुआ। कोई बि इन में न हो, न को शियो हुयो, न इहे पंहिंजो ॿिया को हुयूं पार्टियूं। इहो सभु हिकु ई अहल सुनत जो बुनियादु रखियलु हुयो। इहो अहल सुनत वारा हिते ईंदा हुआ ऐं निमाज़ पढ़ंदा हुया। जामे मस्जिद हुई, जंहिंमें हाणे हे वैरान थी चुकी आहे। न हुकूमत तवजो थी ॾिए, न को अवामी तवजो ॾिए थो पियो। असां पंहिंजे बलबूते ते जेको बि वसियत आहे उहो हिन खे आबाद कयूं वेठा आहियूं। हिन वक़्तु बि मुला आहे, 5 ई वक़्तु निमाज़ पढ़ाईंदो आहे, अज़ान ॾींदो आहे। ऐं मदरसो बि हिते हुयो टच में, पुराणो मदरसो जेको उहो हिन वक़्तु शहीद थी वियो आहे। ऐं पंहिंजो हुकूमत खे अपील था कयूं ऐं शहर वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे हेॾे तवजो ॾियनि, मस्जिद खे आबाद कनि ऐं मदरसो साॻी उहो ठाराए उन खे बि आबाद कनि, त वॾी महिरबानी थींदी। ही हुया साईं नूरमन शाह ऐं सैयद गदा हुसैन शाह, जेकी हिन मस्जिद जा संभालींदड़ आहिनि। ऐं हुननि हुकूमत खे अपील कई आहे, वसवारनि खे अपील कई आहे त हिन मस्जिद जे क़दीम मस्जिद खे बचाइण लाइ अॻिते अचनि ऐं हिन जा जेकी बि क़दीम आसार आहिनि उन्हनि खे बरक़रार रखण लाइ तमामु हिकिड़े वॾे फंड जी ज़रूरत आहे, जंहिंजे लाइ हुकूमती धुरियुनि खे घुरिजे त हिन मस्जिद ते दिलचस्पी ॾियनि। हूअं बि दुनिया जी सुधरियल क़ौमूं पंहिंजे तारीख़ी वरसनि खे तमामु जेको आहे तवजो सां ॾिसंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ वॾा वॾा फंड रखंदियूं आहिनि। पर हिन मुल्क जी बदकिस्मती आहे त असांजे हिते क़दीम आसारनि खे मैसार ॾियण त ॾिनो थो वञे, पर उन ते का बि तवजो नथी ॾिनी वञे। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, ॻड़ीखेरो।